अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां तव्हांजो पंहिंजो टिल्लू टांडाई माए टीवी सां गॾु हाज़िर आहियां। अॼु तव्हांखे हिकिड़े नए प्रेमी जोड़े सां मुलाक़ात कराईंदुसि जेके ॾिसण सां तव्हांखे हैरत बि थींदी ऐं तमामु घणी परेशानी बि थींदी त अहिड़े तरीक़े सां इहा शादी कीअं थी वई, इन्हनि जी मोहबत पाण में कीअं थी ऐं हाणे इन्हनि में मुस्तक़बिल में उन्हनि खे कंहिंखां ख़तरो आहे ऐं कहिड़ो कहिड़ो ख़ौफ़ आहे ऐं अॻिते ज़िंदगी कीअं गुज़ारणु था चाहिनि। अचो त मां अॼु उन्हनि खे तव्हां सां मिलायां थो। अॼु जो नओं प्रेमी जोड़ो तव्हांजे साम्हूं हाज़िर आहे। अस्सलाम वालेकुम मोहतरमा। वालेकुम सलाम। मोहतरमा, तव्हां प्यार जो परणो कयो आहे? हाँ, मां प्यार जो परणो कयो आहे हिन सां। अच्छा, हिन सां प्यार जो परणो कयो अथव। सभ खां पहिरियां तव्हांखे इहो पुछंदुसि त हिन में तव्हांखे छा नज़र आयो जो तव्हां हिन सां प्यार जो परणो कयो? मां ॿाहिरि घिटीअ में वेंदी हुयमि सौदो सूद वठण, टाफियूं वग़ैरह इहे वठण, त ॿाहिरि छा चइबो आहे कुता हुया घिटीअ में। पोइ कुतनि खां मूंखे हिन छॾायो, कुते सां ॾाढो विड़ियो। पोइ मूंखे हिन सां प्यार थी वियो। पोइ मां हिन सां वरी प्यार जो परणो कयो। वाह 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 वाह। कुते सां साईं जन जहिड़ो कयो। सलाम आहे। जहिड़ो त जवाननि सां थींदो आहे, माण्हुनि सां थींदो आहे, कॾहिं न बि थींदो आहे। सलाम आहे। तव्हां भला कहिड़े हिसाब सां कुते सां ईअं विड़ी पियो जो मैडम तव्हां मुतासिर थी तव्हां सां प्यार जो परणो कयो? चाचा साईं, मुंहिंजो मतिलबु इहो आहे त मां ॾिठुमि त हिन कुते घूर कई, घूरे ॾिसे पियो, मां हिनखे ॾिसी वरी कुते खे ॾिठुमि त कुते मूंखे उलर कई। जीअं उलर कई मां कुते खे वरितुमि, कॾहिं कुतो मुंहिंजे मथां, कॾहिं मां कुते जे हेठां, कॾहिं कुतो मुंहिंजे हेठां, कॾहिं मां कुते जे मथां। ॻाल्हि थी वई ईअं। आख़िर हणंदे वॾो छड़ो वॾो फायरिंग कयो, चकनि जा चक विधे, मुंहिंजो जिस्म खाई वियो। पर मूंखे त इहो हुयो अहसासु मूंखे हिनखे बचाइणो आहे। हिनखे बचायुमि ऐं हुन खां पोइ जेको आहे हाणे माशाल्लाह असां ॿिन्ही परणो कयो आहे प्यार जो। जॾहिं तव्हां कुते सां विढ़ियो ऐं कुतो तव्हांजे मथां चढ़ियो, तव्हां कुते जे मथां चढ़ियो, तव्हांखे ईअं त महसूस न थियो ॼण तव्हांखे पंहिंजे विछड़ियल भाउ सां ईद जो भाकुर पाए रहिया हो? उन वक़्तु इहो महसूस थियो। मां इहो सम्झ में इहो ई न हे कुतो न आहे, मुंहिंजो विछड़ियल भाउ आहे। जे कुतो सम्झां सां त पोइ सम्झे पियो त मां कीअं विढ़ी सघां। पर मूंखे उहो विछड़ियल भाउ यादि अची वियो। अची भाकुर में वरितोमांसि, केॾी महिल घुटो ॾियांसि, केॾी महिल ॾंड पटियांसि। हुन कई मां बि कंदा सलाम आहे तव्हांखे। मैडम, हाणे तव्हां सॼी ज़िंदगी साईं जन सां कीअं गुज़ारींदो? हीअ त तव्हांजी उमिरि में ॾाढो थो लॻे। तव्हां कीअं हिन सां माना कीअं तव्हां त माशाल्लाह ख़ूबसूरत आहियो। बसि हाणे प्यार जो परणो आहे नी, छा कयां। हिन कुते खां जो मूंखे छॾायो न त मुंहिंजी सॼी टंग खाई वञे हा। साईं हिन जो जवाबु मां ॾींदुमि। तव्हां में पंहिंजो मुंहिंजे माशाल्लाह हिन खां जंहिंसां हाणे परणो कयो उन खां सुवाल कयो, इन जो जवाबु मां ॾींदुमि। साईं चवंदा आहिनि त दिलि लॻे खोती से तो परी क्या चीज़े। तव्हां हर भरू इहो सुवाल खोती न सही, खोते से जी खोते से सही। हाँ, गॾु खोतो दिलि मुंहिंजी हिनखे सां लॻी वई। मुंहिंजी बहादुरीअ खे ॾिठे, मां कुते खां बचायोमांसि। मुंहिंजी बहादुरीअ खे ॾिठे, उमिरि खे न ॾिठे। बहरहाल हाणे इहो ॿुधायो त तव्हांखे कहिड़ो 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 ख़तरो आहे, कंहिंमां ख़तरो आहे, काॾे तव्हांजे वञण जो मुस्तक़बिल आहे जो हिते कोरट सगोरी में तव्हां पेश थिया हो? मक़सदु इहो आहे, कोरट में अचण जो ई मक़सदु इहो आहे। हिन घणा इलाज कया पंहिंजे ॿाहिरनि खे, हिननि घर भातियुनि खे, त मूंखे शादी हिन सां कराए। बहादुर माण्हू आहे ऐं कुतनि सां विढ़ण वारो आहे, बाक़ी शींहनि सां त मुंहुं न ॾेई सघंदो आहे। सो हिन जे घर भातियुनि चयो त न, जेको कुते सां थो विढ़े उहो त हूंदो ई कुतो न। पर हिन जी दिलि मूंसां अची वई। पोइ हिन जो परणो जे लाइ घर भाती राज़ी न थिया। पोइ हाणे अॼु हिन कोरट सगोरीअ ते पहुताऊं, अची पाण में निकाह कयो आहे। जज साहिब वटि ॿ शाहिद बि हुया, ॿिनि शाहिदनि जे मुंहं ते जज साहिब वटि जेको आहे स्टाम्प पेपर ते जेको आहे ठपा लॻा, हे लॻा, असां हिक ॿिए खे क़बूल कयो। हिन चयो मां तोखे क़बूल आहे। मां चयोमांसि तू मुझे क़बूल, मैं तुझे क़बूल। जज साहिब चयो शाबाश, तव्हांजे हया खे हिक ॿिए खे क़बूल कयव। इन करे जेको हाणे शादी आहे। पर तव्हां ॻाल्हि कई ख़तरे जी, त ख़तरे ते त साईं ख़तरो त जग जहान खां ख़तरो आहे।
अच्छा हा छो त तव्हां सम्झो माइटनि हिन जे में खतरो हुजणु खपे तव्हांखे। हिन जे माइटनि में खतरो न आहे। अच्छा हो मूंखे मारींदा न, परवाह न आहे, मां त अॻे ई मोहल आहियां। कुझु घड़ियूं आहिनि हिन जी महिरबानी आहे मूंसां पढ़ो कयो त, या मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे जो अहिड़ी सूरत सां हिन पढ़णो कयो आहे, या मुंहिंजी ख़ुशनसीबी। ॿियनि माण्हुनि में भला कीअं खतरो आहे तव्हांखे? ॿियनि माण्हुनि जे हिन कुतनि वारी नज़रुनि में खतरो आहे। छो त ॿियनि माण्हुनि जूं नज़रूं जेको आहे मूं ते त न हूंदियूं, पर माशाल्लाह मुंहिंजी हिन घरवारीअ ते नज़रूं पवंदियूं न, उन्हनि मां इहो खतरो आहे त जेको आहे इहे नज़रूं मुंहिंजे हिन घरवारीअ ते पवंदियूं। बाक़ी उन्हनि जे पंहिंजनि सां उहो खतरो न आहे। हाणे तव्हां भला शादी खां पोइ हिन मुल्क में ई रहणु चाहींदो या काॾे ॿाहिरि वञणु चाहींदो? न न, असां त हिन मुल्क में न रहणु चाहींदासीं। मां त हिनखे चवां थी त की ॿाहिरि मुल्क हलूं, पोइ हाणे हिन जी अलाए कहिड़ी ख़्वाहिश आहे। ॿाहिरि मुल्क मतिलबु कहिड़े सम्झंदव? साईं मां सोचियो आहे ॿाहिरियों मुल्क जेको मुंहिंजे रंगनि जहिड़ो मुल्क आहे अफ्रीका। अफ्रीका वेंदव? हा अफ्रीका में वेंदासीं, छो त असां सभु उते हिकु जहिड़ा हूंदासीं। उते माशाल्लाह चंड जहिड़ो चहिरो थी वेंदो, उते उहे वाइड़ा थी वेंदा। वाह वाह साईं जी छा त सोच आहे। ऐं ॾिसो न प्लानिंग केॾी वॾी आहे त अफ्रीका वञण था चाहिनि। ऐं वाकई में अफ्रीका में त साईं हुतां जो हीरो लॻंदो, छो त सभु हिन जे रंग जहिड़ा माण्हू आहिनि। ख़ैर रंग जा त ख़ूबसूरत माण्हू बि हूंदा, पर साईं जे रंग जा वधीक माण्हू आहिनि। सो हाणे मां इहो ई चई सघां थो त मुंहिंजे तरफ़ां हिननि खे दुआ आहे, ख़ासि करे हिन अदी जे लाइ दुआ आहे त माइटनि सां त मोह ॾेई वेंदी, हिन सां लंगूर सां अलाए कीअं मोह ॾींदी। तो हिन जी दुआ या लफ़्ज़नि सां गॾु अॼु मां तव्हां दोस्तनि खे इजाज़त वठंदुसि। ऐं हिकिड़ो सुवाल पुछां, ॿुधायो इहो तव्हांखे मुंहिंजे पुराणे नाले जी कीअं ख़बर पई त लंगूर आहे? नाले जी सर मूंखे कंहिं बि न ॿुधाई आहे ॻाल्हि। असल में तव्हांजी सूरत खे ॾिसी मां अंदाज़ो हुयो त तव्हांजो नालो लंगूर थी सघे थो। अच्छा, जेके बि सूरत मां जहिड़ियूं हूंदियूं उहे माना लंगूर ई हूंदा। जे लंगूर न हूंदा त लंगूर जहिड़ा ज़रूर हूंदा। तो इजाज़त वठंदासीं अॼु जॾहिं पंहिंजी टीवी तां ज़िंदगी रही त के ॿिए नए प्यारे जे पढ़ने सां तव्हां सां मिलंदासीं। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़। असांजी वीडियो पसंदि अचे न, मूंखे पसंदि न कयो त न कयो, लाइक न कयो, पर हिनखे लाइक ज़रूरु कजो। माई टीवी खे लाइक ज़रूरु कयो। थैंक यू।